सभी प्यारन दोस्तन के अस्सलाम वालेकुम यार ये सलाम मदद मैं तव्हां प्यारो दोस्त वक़ार अली रन। दोस्तों मौसम की गाल कंदासीं तो मॉनसून जो है वो वेझो पहुंची चुको है। इंशाअल्लाह कुछ ॾींहंनि जे इंतज़ार खां पोइ जेके मॉनसून जी हवाऊं आहिनि सिंध में पहुची वेंदियूं। उनजी रिपोर्ट इंशाअल्लाह तव्हांखे कंफर्म जेका रिपोर्ट मूंखे 3 जून ते ॾियणी हुई, बहरहाल अॼु न ॾेई सघियसि। इंशाअल्लाह उहा तव्हांखे रिपोर्ट सुभाणे 1 जुलाई ते ॾींदसि। दोस्तों हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदसि त मॉनसून जो पहिरियों ऐं ॿियो सिस्टम कॾहिं अची सघनि था। उन खां पोइ अगरि ॻाल्हि कयूं थी ॾखण जेके तेज़ हवाऊं हलनि पियूं, ही केसिताईं हलंदियूं ऐं उत्तर सिंध में मौसम कीअं हूंदो आहे ऐं मग़रबी सिस्टम आहे किथे किथे बरसाति जा इम्कान आहिनि। मुकमल मालूमात डिटेल तव्हांखे हिन वीडियो ते ॾींदुसि। महिरबानी करे वीडियो खे एंड तक ज़रूरु ॾिसो। सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं, काफ़ी दोस्त चवनि था त मॉनसून जो सिस्टम जेको पहिरियों उहो कॾहिं ईंदो। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त इंशाअल्लाह 1 जुलाई खां वठी 5 जुलाई ताईं मॉनसून जी कुछ हवाऊं आहे। उनखां पोइ मग़रबी सिस्टम जी कोई सपोर्ट हूंदी। मग़रबी सिस्टम हूंदो बलोचिस्तान में, उन सबबु रोज़ जे बुनियाद ते ओलह सिंध उत्तर सिंध ककर ठहंदा। त मुमकिन आहे ॿिन्ही सिस्टमनि जे करे मिक्स कंडीशन ठही सघे थी ऐं सिंध जे कुझु इलाइक़नि में सुठी बरसाति थी सघे थी 1 जुलाई खां वठी 5 जुलाई ताईं। छो त हिकु पासे मॉनसून जी हवाऊं हूंदियूं, ॿिए पासे मग़रबी सिस्टम हूंदो। ऐं ओलह सिंध अगरि ॻाल्हि कयो बलोचिस्तान में 2 हफ़्ता लगातार थी विया आहिनि। 15 जून खां वठी यको जेको आहे रोज़ जे बुनियाद ते ककर ठहनि पिया। खुशदार, लसबेला, सेंट्रल जेका आहे विचोली बलोचिस्तान, उनखां पोइ उत्तर बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में कुझु इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु असांखे बरसाति जा जेके इतला मिलिया आहे। अलाह साईं रहम कंदो। हीउ सिस्टम जेके मग़रबी हिन जेके उरूज में आहिनि उनजो सबबु इहो ई आहे जो एल नीनो आहे ऐं मग़रबी सिस्टम ऐं मग़रबी हवाउनि जे करे जेको ही मॉनसून जेको आहे देरि सां पहुतो आहे। न त जून जे 3 या 4 हफ़्ते में जेके आहिनि थर पार्कर में बरसाति असांखे ॾिसण लाइ मिले थी। बहरहाल हिन वारे उहा बरसाति बिल्कुलु न आहे पई। त उमेदु आहे त हाणे जेके मग़रबी सिस्टम मग़रबी जेके हवाऊं आहिनि थोरियूं कमज़ोर थींदियूं ऐं मॉनसून जी हवाऊं सिंध में दाख़िल थींदियूं। मिक्स कंडीशन सबबु सिंध जे कुझु इलाइक़नि में ककर ठही सघंदा। उनखां पोइ राजस्थान गुजरात में 1 जुलाई खां वठी 5 जुलाई ताईं बरसाति जा इम्कान हूंदा। उन मां मुमकिन आहे थर पार्कर आहे अछो था जो कुझु इलाइक़नि में ककर दाख़िल थी सघंदा, किथे किथे बरसाति थिए। बाक़ी कोई ख़ासि वॾो सिस्टम न आहे। दोस्तों हाणे ॻाल्हि कंदासीं हिकु ॿियो बहितरीनु सिस्टम। जुलाई जे 2 हफ़्ते में सिस्टम जेको आहे उहो ज़बरदस्त नज़र अचे पियो, ख़ासि करे थर पार्कर वारनि जे लाइ। ऐं उनजी रिपोर्ट तव्हां भाइरनि खे वक़्तु ब वक़्तु इन चैनल ते ॾींदो रहंदुसि। महिरबानी करे असांजे हिन पेज खे फॉलो कयो। दोस्तों हाणे ॻाल्हि कंदासीं हवाउनि जे बारे में। हीउ ॾखण जूं जेके हलनि पियूं सिर्फ़ु कुझु ॾींहंनि जूं महिमान आहिनि। जुलाई जेको पहिरियों हफ़्तो आहे इन में ॾखण जी हवाउनि में कुझु घटिताई ईंदी ऐं यादि रहे त मॉनसून जूं हवाऊं दाख़िल थींदियूं, को सिस्टम वेझो ईंदो त सख़्तु आड़ंग थींदी ऐं गर्मी वारो माहौल थींदो। त हाणे मतिलबु त इन्हनि हवाउनि में काफ़ी घटिताई ईंदी ऐं उनखां पोइ कहिड़ियूं ख़ासि हवाऊं जुलाई जे 1 या 2 हफ़्ते में नज़र न पियूं अचनि विचोली ऐं उत्तर सिंध में। ॾखण सिंध जे कुझु इलाइक़नि में जेका आहे जुलाई जे 1 हफ़्ते में नॉर्मल ॾखण जी हवा कुझु इलाइक़नि में जारी रहण जा इम्कान आहिनि। सामूंडी ककर जेके आहिनि फ़िलहालु कुझु ॾींहं जारी रहण जा इम्कान आहिनि। जॾहिं को मॉनसून जो बहितरीनु सिस्टम आयो उनखां पोइ हीअ जेके ॾखण सिंध साहिली पट्टी कराची इन इलाइक़े में जेके सामूंडी ककर हलनि पिया रोज़ जे बुनियाद ते, इन्हनि में काफ़ी घटिताई अची सघे थी। दोस्तों का बि अहिड़ी शदीद गर्मी जी फ़िलहालु लहर नज़र न पई अचे। पंहिंजो कमकार जारी रखो। ना ई को ख़ासि सिस्टम नज़र अचे पियो। 5 जुलाई ताईं मग़रबी सिस्टम ऐं मॉनसून जी हवाउनि जे करे राजस्थान गुजरात आहे, उनखां बलोचिस्तान आहे, ॾखण पंजाब में ककर ठहंदा रहंदा, किथे किथे बरसाति थींदी रहंदी। उन मां कुझु ककर जेके आहिनि सिंध में बि दाख़िल थी सघनि था। वधीक मौसम में का बि तब्दीली थिए उनजी अपडेट तव्हां भाइरनि खे इन पेज ते ॾींदासीं। महिरबानी करे असांजो हीउ पेज आहे इनखे फॉलो कयो। महिरबानी कर।